सिंधु दरिया में 6 नवा केनाल अॾण ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल के सदर एडवोकेट अब्दुल गनी बाजरानी जी अगवानी में सियासी समाजी सिविल सोसाइटी कॉमर्स पार्टी ऐं JUI पारां सिंध पंजाब जे दंग डेरा मोड़ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौके ते सख्त नारेबाज़ी पिणु कई वई। एहतजाजी धरणे जी अगवानी एडवोकेट अब्दुल गनी बाजरानी, एडवोकेट आफ्ताब अहमद चन्ना, SUP डिवीज़न अगवान ज़रीबत सागर बाजरानी ऐं ॿियनि कई। इन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाए चयो त सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे, मगर पंजाब हुकूमत पंहिंजी होड़ तां नथी लहे। सिंधु दरिया में 6 नवा केनाल अॾण कोन ॾींदासीं। आसिफ अली ज़रदारी इक़्तिदार हासिल करण जी ख़ातिर सिंध जो ज़मीनूं ऐं सिंधु दरिया जे पाणी जो सौदो कयो आहे, जंहिंजी असां मुखालफ़त कयूं था। जेसिताईं सिंधु दरिया मां हलंदड़ केनाल जो कम न रोकियो वेंदो, ओसिताईं एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो जारी रहंदो। सिंध जे अवाम जो सहारो ऐं जियापो आहे। इन मथां धाड़ो हणण कंहिंखे बि न ॾींदासीं। अॻवान वधीक चयो त अॻु पाणी जी खोट आहे। जेकॾहिं नवां केनाल कढिया विया त सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। धरणे कारण सिंध पंजाब खैबर पख्तूनख्वा बलूचिस्तान ॾींदड़ ट्रैफिक मुअतल थी वई। गाॾी जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं आहिनि। ट्रैफिक में फाथल मुसाफ़िर सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त बबरलोई बाईपास ते लॻल धरणे जी हिमायत में सिंध बार काउंसिल जे सदर एडवोकेट अब्दुल गनी बाजरानी जी अगवानी में सिंध पंजाब जे दंग डेरा मोड़ ते पिणु एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हयो वियो आहे। जारी